વાહ સાપલો કરી અને સામાન ખપે તો હેડી જ ને હા હેડે હેડે સામાન સલામી સામાન જોરાઈ દે सामान एडी करे खाए जो 4-5 नंबर अची आता है अगे तो 1 नंबर 2 नंबर होता हिकु नंबर ई आया सां वटि 2 नंबर रखो ई कोन हां हां मसलो इहो आहे जो के तकरीबन सामान घणो खपे घणो मतलब केतिरो घणो मतलब बस हिकड़ी अध बदी खपे बहुत लोग गए मां बंगलो तो ठाराया असल में बंगले ला पोइ त वॾो सामान खपंदो ऐं बंगलो आहे तकरीबन 4 कमरनि ते हेठि 4 कमरा 4 कमरा हेठि मथे ना फिलहाल कोन थो ठारायां ऐं 10 खटुनि जो विरांडो सम्झी आगुर तकरीबन मुंहिंजे ख़्याल में त 50-60 खटुनि जो थी वेंदो माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे 4-5 वाशरूम ठारायांसि थो हा ऐं बोरजी खानो उहो वॾो तकरीबन उन में 4-5 बल्ब ऐं पको फैन ऐं एग्ज़ॉस्ट फैन इहे बि लॻंदा हाणे ॿुधायो इन में कमरनि में विरांडे में इहे बल्ब इहे सामान घणो तकरीबन खपनि थो हिसाब करे ॿुधायो ॾाढो ख़र्चा यार ॾाढो ख़र्चा ॻाल्हि ॿुध हा 4 कमरा हा 4 कमरनि में घटि 4 पॉइंट लॻंदियूं 4 पॉइंटूं हा ऐं 2 पखा मथे लॻनि अच्छा कमरे में पखा हा न 3 नथा लॻी सघनि 2 ऐं इहे थींदा वञी 4 कमरा 4 चौंक 16 4 चौंक 16 ठीकु 16 ऐं पखा 4 8 पखा 8 पखा विरांडो आहे त हिन में 4 पखा लॻनि घटि में घटि 4 हा सही वाक़ई हा 4 विरांडे में पखा हा अच्छा ऐं बुर्जी खानो बाथरूम अलॻि ठाराईंदे या कमरनि में अटैच बाथ रखंदे न बाथरूम अलॻि बाबा कमरनि में इहो किन न आहे करणो अच्छा पोइ उन में घटि 4 त हूंदा 4 बाथरूम 4 पका ई पका भाती घणा हूं न तकरीबन 12-13 भाती हूं सुबुह जो हिकिड़ो वञे थो ॿियो लाइने में ठाहूं हलो ठीकु आहे ऐं ॿुधो PVC वॾी खपे छो मूं वटां लाइट घणी परे आहे तकरीबन मुंहिंजो इहो आहे त घटि में घटि सामान समेत फिटिंग थी हा लाइन चालू थींदी इहो ॿाहिरां जेके हूंदा नी इहे हणंदा लड़ियूं इहे न इहो अंदरि सॼो सामान अंदरि माना भितनि में कंसील थींदी अंदरि भितर में इहो जेको अंग्रेजी में छा चई मां सम्झां थो त 1,40,000 जो सामान ईंदी हा ऐं मज़दूरी थींदी अलॻि टोटल कई न हुन मज़दूर खां वरी डायरेक्ट मिस्त्री खां पुछूं त उहो बि घटि में घटि 25,000 रुपया मज़दूरी थींदी 25,000 1,40,000 25,000 घणा थिया 5 8 7 ताईं माना 2 लख रुपया अची वेंदी 2 लख हा उहे सामान कढां भला मुंहिंजी ॻाल्हि ॿुध न 2 लख आहिनि न हा तूं हिनखे 2,20,000 करे छॾ उहे छा जे लाइ तूं 2,20,000 कर न मां चवां थो त का शइ माना ईअं सम्झ त हरू भरू कंहिंखे खोटी न थिए ॻाल्हि खे सम्झ 2,20,000 माना इहे वञी 40-45,000 ॿिया बि लिखां हा लिख 2,20,000 रुपए जो टोटल बिल ठहंदो हा सही हा ठीकु आहे अच्छा हाणे सामान थी त भला कढां न तकड़ न कर सामान हा मतिलबु 2,20,000 थिया न टोटल हा परवाही कान्हे परवाही न आहे मां त सम्झो त 3-4 लख थींदा बराबरि दोस्त माण्हू रिआयत कई आहे तुंहिंजी महिरबानी हाणे सामान जो मसइलो इहो आहे त सामान थोरो 2-3 ॾींहं तरस हा प्लाट वठंदुसि किस्तुनि ते जीअं ई उहे किस्तूं साल ॿिनि में ॾेई पूरियूं कंदुसि त वरी बंगले ठाहिण लाइ यारनि दोस्तनि खे मिंथ मेड़ कंदुसि को सिरू लहरा ॾींदो को सीमेंट ॾींदो ईअं मतिलबु कम खे ठपींदासीं सम्झी न बंगलो जीअं ई ठहियो
मां तो वटां सामान खणी ईंदुसि इहो एतिरो टाइम है जेकी कुते वारी ॼाड़ी मूंसां आई तूं मूंखे चरियो सम्झो आहे ओह नो चरियो सम्झंदी आहे मूंखे दुकान उठ